अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हारिया वेज मुयास सुध न लहिम सूर जी, पिरीअ खे चवंदियास तरस तबीबन छॾियो। भलारे बिठदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिकबिरो सलाम शाल क़बूल पवे। 18 मार्च 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। साईं मुंहिंजा हिकु पासे जिते वक़्त जा हुकुमरान सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे ज़िद ते क़ाइमु आहिनि त उते सिंध जा हिलाली फर्ज़ंद पंहिंजो किरदारु निभाइनि पिया ऐं मुसलसल जदोजहद ऐं जाखोड़ में रुधल आहिनि। SUP जो सदर सैयद ज़ैन शाह पिणु उन्हनि इलाइक़नि जा पंध पुछाईंदो वते जिन इलाइक़नि में हीअ कैनाल तामीर थी रहिया आहिनि। सैयद ज़ैन शाह जो चवणु आहे त सिंधु दरिया बचाइण वारी जदोजहद खे नाकाम करण जे लाइ पीपल्स पार्टी सिंध जी अवाम खे गुमराह करे रही आहे त को बि कैनाल कोन पियो ठहे। हुन चोलिस्तान कैनाल जे ठहण वारी वीडियो पिणु रखी आहे ऐं इहो बि चयो आहे त सिंधवासी पंहिंजी जदोजहद खे तेज़ करियो, तेसीं जदोजहद जारी रखो जेसिताईं उन्हनि कैनालनि ठाहिण वारो फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे। जॾहिं त काल्ह जॾहिं सहाफ़ियुनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां सुवालु कयो तॾहिं हुन इहो ई जवाबु ॾिनो त किथे बि को बि कैनाल न पियो ठहे। सैयद ज़ैन शाह कूड़ ॻाल्हाए पियो, पर हक़ीक़त इहा आहे जो सिंध जो वॾो वज़ीर कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। जेको माण्हू कॾहिं सच बि न ॻाल्हाए सघे उहो सादिक़ ऐं अमीन किथे थी सघंदो। सोचण जी ॻाल्हि इहा आहे, जेको माण्हू पंहिंजी धरती लाइ पंहिंजी सिंध सां सचो न हुजे उहो भला आवाम सां कीअं सचो थी सघंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां वेंदे निसार खोड़े ताईं ॼण त सॼी सारी काबिना मुसलसल कूड़ ॻाल्हाए रही आहे ऐं पोइ नक जी पकाई सां उन कूड़ खे सच साबित करण वारी प्रोपेगेंडा में रुधल आहे। पर सिंध जा रहवासी हाणे सुजाग थी चुका आहिनि। सिंध जो केस हाणे आलमी लेवल ताईं पहुची चुको आहे। वाइड सिंधी कांग्रेस जिते मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतिजाजी मुज़ाहिरा करे दुनिया ताईं इहो पैगाम पहुचाए रही आहे त पाणी ज़मीननि वारे मामले ते सिंध सां वरी नाइंसाफ़ी थी रही आहे। उते गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारे कौंसल जे 58 इजलास में डॉक्टर हिदायत भुट्टो सिंध में फ़ौज तरफ़ां ज़ोरी ज़मीननि ते कब्ज़नि बाबति ॻणती ज़ाहिर कई। इजलास दौरान डॉक्टर हिदायत भुट्टे सदर खे ख़िताब कंदे चयो त असां हिन काउंसिल जो तकिड़ो ध्यानु छिकाइणु चाहियूं था त सिंध में फ़ौज तरफ़ां कारपोरेट फार्मिंग जे नाले ते ज़रई ज़मीननि ते जबरी कब्ज़ो कयो पियो वञे। हुन ॿुधायो त 2024 में 52,700 एकड़ ज़रई ज़मीन फ़ौज खे कारपोरेट फार्मिंग लाइ अलाट कई वई, जॾहिं त 2025 में फ़ौज वधीक 10,000 एकड़ ज़मीन जंहिंमें उमरकोट ज़िले जी हिकु ढंढ बि शामिल आहे हासिल करण जी कोशिश करे रही आहे। फ़ौज जी नज़र सिंध जे 13 लख एकड़ ज़रई ज़मीन ते आहे जंहिंखे कारपोरेट फार्मिंग लाइ हासिल करण जूं तयारियूं कयूं पियूं वञनि। हुन निशानदही कई त माज़ी वांगुरु रियासत ॿीहर तशदुद धमकियुनि ऐं जबर जो इस्तेमालु कंदे माण्हुनि खां उन जूं ज़मीनूं छॾाइण ते मजबूर करे रही आहे। हीउ कब्ज़ो न रुॻो हज़ारे माण्हुनि खे बेदख़ल करे रहियो आहे, पर मक़ामी वसनियनि जी तबाही, मुसलसल गुरबत, तारीख़ी मागनि जी तबाही ऐं सिंध जे माण्हू जे बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी जो सबबु पिणु बणिजी रहियो आहे। डॉक्टर हिदायत भुट्टे आलमी बिरादरी खे अपील कई त अक़वाम मुतहदा पाकिस्तान ते ज़ोर विझे त फ़ौज उन जे साथारियुनि खे ज़रई ऐं रिहाइशी ज़मीननि जी अलाटमेंट ते पाबंदी लॻाए ऐं अॻु में कब्ज़ा कयल ज़मीनूं वापसि करायूं वञनि। हुन चयो त फ़ौज तरफ़ां कारपोरेट फार्मिंग जे नाले ते कब्ज़े हेठि आंदल ज़मीन उन्हनि लखे बेज़मीन हारियुनि खे ॾिनी वञे जेके सख़्तु गुरबत जो शिकार आहिनि। असां इंसाफ़ जा तालिब आहियूं ऐं गॾियल क़ौमनि खां मुतालबो करियूं था त
सिंध जे मज़लूम माण्हुनि लाइ आवाज़ उथारियुनि जीअं उन जे बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ थी सघे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फ़ौजी कब्ज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि। सियासी समाजी तनज़ीमनि पारां आलमी बिरादरी खां मुतालबो कयो पियो वञे त सिंध जे ज़रई ज़मीननि खे फ़ौजी कब्ज़े खां बचाइण लाइ अमली क़दम खंया वञनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध जे एतिराज़नि बावजूदि पंजाब में कैनालनि ते हलंदड़ कम वारियूं रिथाऊं जारी आहिनि। इन सूरतहाल ते मुमताज़ बुखारी लिखे थो, पंजाब में इंडस बेसन सिस्टम ते ही रिथाऊं हलंदड़ आहिनि। नंबर 1 जलालपुर इरिगेशन प्लान तहत 200 किलोमीटर जलालपुर कैनाल ठहनि पिया। मुख्य कैनाल 117 किलोमीटर आहे। ही बोर्ड जी मुंद जो कैनाल चयो वञे थो। जहलम खुशाब ज़िले जी पोणा 2 लख एकड़ ज़मीन आबाद कंदो ऐं हलंदड़ साल मुकमल थियण जा इम्कान आहिनि। हीअ जहलम नदी जे साॼे पासे वारी स्कीम आहे। उहो कैनाल जहलम दरिया जे रसूलपुर बैराज तां पाणी खणंदो। सिंध जे एतिराज़ बावजूदि धड़ाधड़ कमु हले पियो। नंबर 2 छोटा चोलिस्तान ते 176 किलोमीटर ते कैनाल ठहे पियो, जेको वधी 195 किलोमीटर थींदो। CDWP खां मंज़ूर थियल आहे ऐं उन बाद ग्रेटर चोलिस्तान रिथा तहत 3 डैम बैराज ऐं उन्हनि सां कैनालनि ऐं वाहन जो वसी जार ठहिणो आहे। हिकु ॿियो कैनाल 120 किलोमीटर आहे। हीअ बि चोलिस्तान में ठहिणो आहे। CDWP खां मंज़ूर थियल आहे। नंबर 3 ग्रेटर थल कैनाल रिथा, जंहिं वसीले पंजाब जी 17,37,000 एकड़ ज़मीन आबाद थींदी, उनजो हिकु फेज़ पूरो थी चुको आहे। पहिरें फेज़ में अक्सर पैसा वफ़ाक़ ख़र्च कया आहिनि। CG कैनाल मां कढियो पियो वञे। पहिरें मरहले में लॻभॻि 3.5 लख एकड़ ज़मीन आबाद थिए पई। वाबड़ा जी वेबसाइट मूजिबि मुख्य कैनाल 35 किलोमीटर ऐं उन मां निकिरंदड़ वाह ऐं शाखूं 1999 किलोमीटर आहिनि। पहिरें फेज़ में 400 किलोमीटर मुकमिल आहिनि। 2009 पहिरें फेज़ मुकमल थी चुकियूं आहिनि। फेज़ 1 ऐं 2 जा वाह ऐं शाखूं पंजाब जे खुशाब, लया, बखर ऐं झंग ज़िलनि ताईं पहुचंदियूं ऐं ॿिए फेज़ ते बंदि कम जूं वरी तयारियूं कयूं पियूं वञनि। 2024 में एकनिक ॿिए फेज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध जे एतिराज़ खे लेखियो बि कोन वियो। इरसा बि उन फेज़ लाइ 2021 में पाणी फ़राहमी जो सर्टिफिकेट जारी करे चुकी आहे। उन रिथा वसीले चोबारा ब्रांच कैनाल ठहे पियो, कमु बंदि बि थिए थो, हले बि थो। इरसा 2 जनवरी 2024 में पाणी फ़राहमी जो सर्टिफिकेट बि ॾेई चुकी आहे। सिंध जा एतिराज़ बि हलंदड़ आहिनि। सुकल सिंधु दरिया बाबति गॾियल क़ौमी हिकमत अमली कहिड़ी हुजणु खपे, इन बाबति नामियारो सियासतदान अयाज़ लतीफ़ पलीजो लिखे थो, सिंध वासियो तारीख़ जे हिन सभ खां वॾे ऐं ख़तरनाक हमले वक़्तु हिमत करणी आहे। मुतहद रहणो आहे ऐं तोड़ करणो आहे। अफ़रा तफ़री, मायूसी, थक, कमज़ोरी ऐं बेवसी जे ख़्यालनि खां बचणो आहे। हीअ सॼो साल 6 गैर क़ानूनी कैनालनि जी तइमीर ऐं सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ अवां सभु जिते बि आहियो, हेठियुनि मां जेके बि कमु करे सघो था शुरू कयो ऐं लगातार कंदा रहो। ॿुड़ी जा ॿीणा थींदा ऐं हीअ जदोजहद अव्हां जी क़ौमी बका जियापे ऐं वसीलनि जी मालिकी खे नवां गस ऐं नवां रस्ता ॻोल्हे ॾींदी। नंबर 1 सिंधु दरिया ते धाड़े उन जी तारीख़, ॿियनि मुल्की दरियाउनि, कैनालनि, लिंक कैनालनि ऐं डेमनि बाबति हक़ीक़तनि ऐं अंगनि अखरनि जी भरपूर ॼाण हासिलु करियो ऐं ॿियनि खे बि समुझायो। नंबर 2 हर ज़िले, तालके, शहर ऐं ॻोठ में समूरियुनि पार्टियुनि ऐं फोरम जे गॾियल दरिया बचायो कमेटी ठाहियो ऐं उन पारां 6 महीननि जे एहतिजाज जो शेड्यूल ठाहे अमल कयो। तनज़ीमी टकराव, तनज़ीमी नारनि ऐं झंडनि जे मुक़ाबलनि ऐं शख़्सी अनाउनि खे पासीरो रखी मुतहद रहो। नंबर 3 पुरमन जलसा, जलूस, रैलियूं, मार्च, धरना, बुख हड़तालूं ऐं एहतिजाज करियो। नंबर 4 पंहिंजे शहर ऐं ॻोठ जे सियासी, समाजी
ऐं प्रोफेशनल तनज़ीमनि, आबादगारनि, ज़िमीदारनि, हारियुनि, नौजवाननि, शागिर्दनि ऐं मज़दूरनि सां मिली उन्हनि खे हिमथायो त उहे एहतजाज कनि। नंबर 5, शाम ऐं राति जे वक़्तु पंहिंजे ॻोठ, पाड़े, शहर, स्टॉप, स्टेशन या चौक ते पुरमन मशल बरदार जलूस कढो। नंबर 6, मुल्क जे सदर, वज़ीर अज़म, वज़ीर आलाउनि, गवर्नरनि, स्पीकरनि, सेनेट चेयरमैन ऐं वज़ीरनि खे ऐं इरसा, वाबडा ऐं CCI जे मेंबरनि ऐं कामोरनि खे मुहज़ब अंदाज़ में ख़त, मैसेज ऐं ईमेल लिखी सिंधियुनि जे जीअण जो हक़ घुरो। नंबर 7, पंहिंजे इलाइक़े जे मौजूदा तोड़े अॻुनि सरकारी वज़ीरनि, MNAs, MPAs, सेनेटरनि, नाज़मनि, सरदारनि, वॾेरनि, मुर्शिदनि, काउंसलरनि, कामोरनि ऐं सरकारी पार्टी जे उहिदेदारनि जे घरनि ते वफ़द वठी वञी फ़ज़ीलत ऐं इख़लाक़ जे दायरे में खेनि सम्झायो त उहे कैनालनि ख़िलाफ़ु किरदारु अदा कनि। उन लाइ खेनि फ़ोन ऐं मैसेज बि कंदा रहो। नंबर 8, दरियाव, समुंड, वाहन, डंडनि, जबलनि, बाग़नि, ॿेलनि, फसलनि ऐं कैनालनि ते गॾु थी एहतजाज कयो। नंबर 9, हिकु शहर खां ॿिए शहर ताईं या हिकु ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं पंध मार्च कयो। 2 या 3 ॾींहंनि जूं कैंपूं लॻायो। नंबर 10, पंहिंजे स्कूलनि, कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि, अस्पतालनि, ऑफिसनि ऐं ॿारनि मां क्लासनि, प्रोफेशनल कमनि ऐं इल्मी मसरूफ़ियतनि खां पोइ निकिरी प्रेस क्लबनि ऐं अहम रोडनि ऐं चौकनि ते प्ले कार्ड, बैनर खणी पुरमन एहतजाज कयो। नंबर 11, अख़बारनि, चैनलनि, सोशल मीडिया, ऑडियोज़, वीडियोज़, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, टिकटॉक, इंस्टाग्राम, स्नैपचैट ऐं ब्लॉग ज़रिए सिंधु नदी ते धाड़े ख़िलाफ़ु मुहिम हलायो। कैनालनि ख़िलाफ़ु हैशटैग्स मक़बूल बणायो। नंबर 12, हैंड बिल ऐं पंफलेट हथ सां लिखी या छपराए बाज़ारनि, ऑफिसनि, मार्केटनि ऐं होटलनि में वञी माण्हुनि खे कैनालनि जे भयानक नुक़साननि बाबति आगाही ॾियो। नंबर 13, सिंध जे समूरनि बार एसोसिएशन, अदबी फोरमनि, प्रोफेशनल तनज़ीमनि, साफ़ियुनि, उस्तादनि ऐं वापारियुनि जे तनज़ीमनि पारां रैलियूं कढायो ऐं करारदादूं मंज़ूर करायो। नंबर 14, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं नौजवाननि जे पुरमन जदोजहद खे हिमथायो। NGOs ऐं प्रोफेशनल तनज़ीमनि पारां उन्हनि लाइ लेक्चर जो इंतज़ाम करायो। नंबर 15, सुकल सिंधू ऐं तबाह ऐं वीरान थियल वाहन, शाखनि, ज़मीननि, कचे उजड़ियल ॿेलनि ऐं सामूंडी पटी जूं वीडियोज़ ऐं इनकलाबी शाइरी ऐं क़ौमी गीतनि जूं क्लिप्स ठाहे अवाम आॾो आणियो। नंबर 16, वॾनि ज़िमीदारनि, सेठियुनि ऐं आबादगारनि सां वफ़द जी सूरत में मिली उन्हनि खां अवामी एहतजाजनि लाइ ट्रैक्टर, ट्रालियुनि ऐं टेंटनि जी मदद हासिल करियो। नंबर 17, शाह लतीफ़, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, इब्राहिम मुंशी, सरवेज सिजावली ऐं ॿिनि इनकलाबी शाइरनि जा ॾींहं मल्हायो। उन जूं पुरजोश मज़ाहिमती शाइरी खे अवाम में पखेड़ियो। ॻोठनि, होटलनि ऐं पाड़नि में सियासी सुजागी वारनि तक़रीरनि जा क्लिप, टॉक शोज़ जा वीडियो, टेबलोज़, क़ौमी गीत ऐं इनकलाबी थिएटर पेश कयो। नंबर 18, पंहिंजे पंजाबी, उर्दू, पश्तो, बलोची, हिंदको, सराइकी ऐं ॿियनि ज़बानूं ॻाल्हाईंदड़ दोस्तनि माहौलियात ऐं कुदरती वसीलनि बाबति कमु कंदड़ इदारनि ऐं फ़र्दनि खे सिंधु ते धाड़े बाबति ॼाण ॾेई उन जो इख़लाक़ी तोड़े सियासी साथ हासिल कयो। नंबर 19, पंहिंजे इलाइक़े जे मौलवी साहिबान, आलमनि ऐं पेश इमामनि सां मिली मस्जिदनि, मदरसनि ऐं इमाम बारगाहनि में दरिया ते धाड़े ख़िलाफ़ु ख़ुतबनि, तक़रीरनि, रैलियुनि ऐं इज्तिमाही दुआउनि जो इंतज़ाम करायो। मंदरनि ऐं चर्चनि में पिणु सुजागी जे इज्तिमानि जो बंदोबस्तु कयो। नंबर 20, पंहिंजे घर जे बुज़ुर्गनि, नौजवाननि, न्याणियुनि ऐं ॿारनि खे मुतहरिक कयो। घरनि, पाड़नि ऐं काजनि में सुजागी जी मुहिम हलायो। नंबर 21, उर्दू, अंग्रेज़ी ऐं सिंधी अख़बारनि ऐं रिसालनि में मज़मून ऐं ख़त लिखो। उर्दू मीडिया ऐं चैनल वसीले पंहिंजो पैगाम सॼे मुल्क ऐं दुनिया ताईं पहुचायो। नंबर 22, को बि ग़ैर क़ानूनी, ग़ैर इंसानी, पुरतशद्दुद ऐं अवाम आज़ार कमु हरगिज़ न कयो। नंबर 23, हिन मुश्किल घड़ी में रुॻो घर में ऐं सोशल मीडिया ते न वेठा रहो, ॿाहिरि निकिरो ऐं निर्वार थी हर पुरमन क़ौमी एहतजाज में शामिल थी पंहिंजो तारीख़ी क़ौमी किरदारु अदा कयो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अहम तजवीज़ूं जेके ॾिनियूं अयाज़ लतीफ़ पली जे।
अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। ऐं हाणे यादगिरियुनि जा वर्क वरायूं था। वक़्त जे विथिन मां निकिरी वियल लम्हनि जी यादगिरी, ख़ूबसूरत लम्हनि जो अहसासु। नामियारे लेखक आफ़ताब मेमण जी आत्मकथा जीवन सफ़र जी 17वीं किस्त। हिकु दफ़े आऊं एडीसी मलिक अफ़ज़ल वटि वेठो हुअसि त 2 कर्नल दाख़िल थिया। हिकु फुल कर्नल ऐं हिकु लेफ्टिनेंट कर्नल हो। अंदरि ईंदे ई खड़ाक सां शन पोज़ीशन में अची सल्यूट कयनि। मलिक अफ़ज़ल तजाहिल आरफ़ाना सां थोरो कंध मथे खणी चयो, अचो। जीअं हूअ मलिक अफ़ज़ल जे बिल्कुलु वेझो पहुता त खेनि उथी हथ मिलायई, वेहण लाइ चयाईं। वरी मुंहिंजो तारीफ़ कराइण, चांहि पीअण में 15-20 मिंट लॻी विया। नेठि कर्नल चयो त हिननि पहिरीं फ़ोन ते अर्ज़ु कयो हो डीसी सां मिलण जो। डीसी साहिब खे ॿुधायो। मलिक मुश्किल चयो त डीसी केस पियो हलाए, वांदो थिए त पोइ ॿुधायांसि। खेसि संसी स्टाफ खे ख़बर आहे त तव्हां ईंदो। अधु मुने कलाक खां पोइ इंटरकाम ते डीसी साहिब चयो त फ़ौजनि खे वठी अचो। मलिक अफ़ज़ल मूंखे बि इशारो कयो त आऊं गॾु हलां। डीसी जे कमरे में पहुतासीं। कर्नल साहिब खड़ाक सां साॻियो सल्यूट कयो। मलिक अकरम सिर्फ़ु मुश्की चयो, अचो वेहो। जीअं ई कर्नल साहिब वेठा त डीसी पुछो त कीअं आया आहियो। ॿिन्ही मां जो सीनियर हो त चयो, डिप्टी मार्शल एडमिनिस्ट्रेटर मोकिलियो आहे त तव्हांखे अर्ज़ु कयूं त हू बि तव्हां सां गॾु एयरपोर्ट ते शेख ज़ैद बिन सुल्तान अन निहान जो इस्तक़बाल कनि। उन वक़्तु ब्रिगेडियर मुस्तफ़ा सखर में डिप्टी मार्शल एडमिनिस्ट्रेटर हो। रहीम यार ख़ान संसद चार्ज में हो। सिंध में त ब्रिगेडियर साहिब सां को सेक्रेटरी या कमिश्नर बि ॻाल्हाए कोन सघंदो हो। डिप्टी कमिश्नर त संसद स्टाफ ऑफिसरनि खे ख़ुशि करण में पूरा हूंदा हुआ। 9 कर्नल साहिब ऐं ज़िले जो मैजिस्ट्रेट आहियां ऐं हुकूमत जो नुमाइंदो। मूं जेको प्रोग्राम ठाहे सदर पाकिस्तान, परॾेही ऑफिस, गवर्नर पंजाब ऐं शेख जी ऑफिस खे मोकिलियो आहे, त में ब्रिगेडियर जी एयरपोर्ट ते का गुंजाइश कोन्हे। अलबत्ता जे मुस्तफ़ा चाहे त चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी खे चई छॾींदुसि त जॾहिं शेख ज़ैद एयरपोर्ट तां सिधो टाउन हॉल में शहरनि जी दावत ते अचे त मुस्तफ़ा ऐं चेयरमैन ज़िले काउंसिल शेख जो इस्तक़बाल कनि। कर्नल साहिब कुझु चवण जी कई त डीसी हथ जी तिरी मथे खणी खेसि चयो, हाणे हिन मौज़ू ते वधीक कोन ॻाल्हाईंदासूं, चांहि पीओ। साईं, हिननि मूं वटि चांहि पीती आहे, एडीसी ॿुधायो। पोइ तव्हांखे इजाज़त आहे, अचण लाइ महिरबानी। कर्नल साहिबान जे वेंदे महल डीसी उथी हथ मिलायो। उन ॾींहं खां पोइ आऊं अकरम मलिक जो ॼण मुरीद थी वियुसि। मलिक सां वरी बि फिनांस में कमु कयो। बहितरीनु मुंतज़म, महिनती, ॼाणू ऐं ईमानदार बासूल ऑफिसर रहियो। अॼु बि मुंहिंजे बहितरीनु दोस्तनि मां आहे। हाणे पेश करियूं था किताब जो भाङो टियों। अब्दुल सत्तार लालिका शेख हमादुल थानी। फोर्ट अब्बास किथे आहे, रस्तो किथां वेंदो आहे, पुछम। मुंहिंजी पोस्टिंग जी ख़बर ॾींदड़ दोस्त वराणियो, ख़बर त मूंखे बि कोन आहे। शायदि डेरा गाज़ी ॾे बलूचिस्तान तरफ़ लॻंदड़ सब डिवीज़न आहे। मुंहिंजी पोस्टिंग त पाक पतन थी आहे। मूं सोचियो तोखे ॿुधाए छॾियां, तूं कंहिंखे चवराए का फज़ीलत वारी जाइ वठी सघीं त सुठो थींदो। यार, कंहिंखे चवां ऐं सबबु कहिड़ो ॼाणायां। फोर्ट अब्बास किथे आहे सा ख़बर पइजी वेंदी, पर एतिरी पक थम त डेरा गाज़ी ख़ान तरफ़ बलूचिस्तान सां लॻ फोर्ट संडे में आहे, जो अंग्रेज़ जे वञण खां पोइ बि काफ़ी वक़्त ताईं मुल्तान जे कमिश्नर जे सरगर्मियुनि लाइ हेड क्वार्टर मुक़ररु रहियो। कोह मरीज़ या पुर फिज़ा ऐं थधो रहंदड़ इलाइक़ो आहे। ख़ैर, महिरबानी। फौरी पुछा कयमि। मालूम थियो त मूंखे पंजाब हुकूमत ज़िले बहावल नगर जी हिकु सब डिवीज़न फोर्ट अब्बास में असिस्टेंट कमिश्नर करे मुक़ररु कयो आहे। असांजी तरबियत जा 2 साल गुज़री चुका हुआ ऐं असां पंहिंजे पोस्टनि जे इंतज़ार में हुआसीं। घणो करे सिंध जे ऑफिसरनि खे सादकाबाद खां खानेवाल ताईं जे हिसे में मेन रेलवे लाइन ऐं एयरपोर्ट जे वेझो रखियो वेंदो हो, जीअं खेनि का ओखी सोखी महल ते ॻोठ वञण या राब्ते में रहणु आसान हुजे।
चवंदा हुआ त सादकाबाद, खानेवाल, साहिवाल ऐं पाक पतण सुठियूं पोस्टिंग हुयूं। न करे सम्झायो त सुठी पोस्टिंग छा थींदी आहे, न ई करे मालूम करण जी कयमि। पाण मुरादो अंदाज़ो कयमि त जीअं अंग्रेज़ वटि सख़्तु स्टेशन माना जाबलू, वारियासो, छुड़वाग, क़बाइली माण्हू, गैर बंदोबस्ती एराज़ी, ज़राए मवासिलात जो न हुअणु ऐं ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि जी अणाट हुई त वरी सुठी बंदोबस्ती स्टेशन माना सरकार जी ताबेदार माल गुज़ारी ॾींदड़ रियाया अमन अमान जी बहितरीन मिसाल जो हिकु बिना हथियार सिपाही वञी ज़ुबानी हुकम ते 50 माण्हुनि जे जथे खे कानून जे नाले ते पाबंद करे ॿधी वठी अचे। न का किरकिर न हल हलां। कुझु दोस्तनि खे ॿुधायमि, घणनि खे ख़बर ई कोन हुई त फोर्ट अब्बास बि का जाइ आहे। कुझु जो ख़्यालु हो त पोस्टिंग मटाए वठां। उन ॾींहुं लाहौर में हुजां, ॿारनि खे मिरपुर ख़ासि छॾे लाहौर मोटी आयो हुउमि। कुनरी जे इक़बाल आराई वटि मेव गार्डन में रहियल हुअसि। इक़बाल आराई बि हिकु अजीब फ़क़ीर मंश दरवेश हो। आराई पर सखी हेॾी वॾी दिलि वारो ऐं सखी मर्द दोस्त मूं घटि ॾिठो। इक़बाल जहिड़ा माण्हू ॾिसी मूंखे हमेशह पंहिंजे कमज़ोर इख़लाक़ ऐं किरदार जो अहसासु थींदो आहे। ही माण्हू अहिड़ा सुहिणा ऐं सुठा कीअं था कनि पाण खे, कहिड़ी तरबियत थी अथनि। आऊं त कचे जो कचो घड़ो ई रहियो आहियां। वादो हम इक़बाल बि ऑफिस हलियो वियो, परल कॉन्टिनेंट होटल ॾे लड़ी पियसि त चांहि कप पीअंदे कुझु अखियुनि जी पसार कजे। उते अब्दुर्रहमान ख़ान जमाली, ख़ान मोहम्मद जमाली मोरे वारो ऐं साणनि गॾु हिकु ॿ ॿिया दोस्त मिलिया। ख़ान मोहम्मद जे पुछण ते ॿुधायमि त फोर्ट अब्बास जी पोस्टिंग जो अॼु ई ॿुधो अथमि। सुठो थियो अव्हां मिलिया। कीअं जान छॾायूं हिन मां या वञूं? ख़ान मोहम्मद ऐं अब्दुर्रहमान ख़ान ॿिन्ही मना कई त सुठे ऑफिसर जो शान न आहे त पोस्टिंग जे चकर में पए। फोर्ट अब्बास अहिड़ी बि वयल जाइ कोन्हे। उते बहितरीन शिकार लाइ रोही आहे। सादा शरीफ़ चोलिस्तानी आहिनि, मेहनती ऐं ताबेदार आबादगार आहिनि। सभ खां वधि असांजा कुझु सुठा दोस्त आहिनि। असां हुननि खे चवंदासीं त तोसां मिलनि ऐं तूं ॾिसंदे त तोखे जल्द अहिड़ो मज़ो ईंदो जो तूं शहर जो नालो ई न वठंदे। मूंखे ख़ासि करे मियाँ अब्दुल सत्तार लालिखा ऐं मियाँ रियाज़ पीरज़ादा जा नाला ॾियणु मूंखे पेट में साह पियो। ऐं ईअं मूं 2 मार्च सन 1983 ते एसीअ फोर्ट अब्बास जी चार्ज वरिती। फोर्ट अब्बास वञण लाइ मशवरो मिलियो त लाहौर खां आरिफ वाला, मनचनाबाद ऐं हेड सलमान के रस्ते बहावल नगर वञिजे। पोइ चाहे अॻियां बहावल नगर, हारूनाबाद, फोर्ट अब्बास वारो रस्तो वठां या बहावल नगर, फ़क़ीर वाले, कुरैश मोड़, फोर्ट अब्बास रस्तो वठिजे। ऐं जे बहावलपुर में कमिश्नर खे मिलणो आहे त पोइ लाहौर, मुल्तान, बहावलपुर रस्ते ते वञी वरी फोर्ट अब्बास लाइ बहावलपुर, चिश्तिया, फोर्ट अब्बास बहितरु आहे। अलबत्ता जीप हुजे त बहावलपुर यज़मान मरवट फोर्ट अब्बास वेझो थींदो, पर यज़मान खां मरोट रस्तो उन वक़्तु अञा पको कोन थियो। सो अलबत्ता चोलिस्तान या थरजिया कुझु वारियासो हो। मूंखे न पहुचण जी जल्दी हुई, न ई कमिश्नर सां मिलण जी तकड़। जेको डिघे में डिघो मुमकिन रस्तो थी सघियो थे उहो वरितमि। पहिरियां कुसूर पहुची बुले शाह ते हाज़िरी भरियमि। अलस्त जे सरगर्म ते नीस्त जे नींह में मदोश बाबा बुले शाह जी ख़ाक पा चुमण जी अलाही कॾो की आरज़ू पूरी थी। कसूर मां पाकपतन उते बाबा फरीद शकरगंज जो दीदार कंदो ऐं दुआ घुरंदो सिज लथे धारे आरिफ वाला पहुतुसि। एसी आरिफ वाला वटि राति रही सुबुह जो मंचन आबाद रस्ते हैड सलमान की टिपी बहावल नगर पहुतुसि, जिते डीसी बहावल नगर ऐं एसी सां मिली रवानो थियमि। मंझंदि जी मानी रस्ते में एसी हारूनाबाद इख़लाक़ अहमद तारड़ वटि खाधमि। तारड़ वटां वेठे ई हारूनाबाद में लालिका हाउस ते फ़ोन करे पंहिंजो तारुफ़ कराए मियाँ अब्दुल सत्तार लालिका जी पुछा कयमि। लालिका लाहौर में हो, नियापो छॾियमि। 2-3 महीना गुज़री विया। उन विच में पड़ताल खुसरा गुरुद्वारे कंदे मालूम थियो त मरोट वारे पासे हाकड़ा राइट ते लालिका जी ज़मींदारी में हिकु न पर 4 सॼा सारा चक आहिनि। हिकिड़ा राइट 32 खां वठी 35 ताईं हज़ारा एकड़ बहितरीन ज़मीन जा मालिक हुआ। कुझु ॾींहंनि में ई ॿारनि खे वठी फोर्ट अब्बास आयुसि। हिकु ॾींहुं ॾिठमि त टुवाल घटि आहिनि।
फुरटाबास जी सॼी बाज़ार में सिर्फ़ु हिकु हंधि टुवाल हुआ, से बि दुकानदार जे चवण मुताबिक़ काफ़ी अरसे खां पियल हुआ जो हिते टुवाल जो इस्तेमालु घटि थिए। जीअं असां अजर खे ओढ़ण, विछाइण, गोॾ करे ॿधण, पुसियल या आले बदन खे सुकाइण ऐं कंहिं मोज़िज़ महिमान या वरड़े लाइ वेहण जी जाइ खे छंडण जी घण कमी इस्तेमालु आणींदा आहियूं, तीअं ई आबादगार असां खां बि हिकु हथु अॻिभरो आहिनि। धोती या आगोछो हर तरह कम में आणे सघिबो आहे। हेठि सतर पोशी लाइ ॿधो त धोती या तहज़ीब, ओढ़ियो त आगोछो या चादर, मिड़े इस्तेमाल जे तरीक़े ते नालो मटियो वञे। टुवाल पसंदि न आया, कंहिं चयो हारूनाबाद या बहावल नगर मां सुठा टुवाल मिली वेंदा। विच में हिकु ॾींहुं सिर्फ़ु टुवाल वठण जी ज़िद में हारूनाबाद ऐं बहावल नगर जे बाज़ार जा चकर लॻायमि। फज़ूल रूं भरियल टुवाल ॼण लुंडे जा कोन वरितमि। सख़्तु मूड ख़राब ही किथे फाथो आहियां। शाम जो घर में ॿाहिरां लान में कुर्सियूं लॻाए वेठो ई मसु हुअसि त नौकर इतला ॾिनो त मियां अब्दुल सत्तार लालिका मिलणु आयो आहे। चयमि त वठी अचोसि। 6 फुट खां निकितल कद ऐं भरियल बुत वारो लालिका मुश्कंदो अची मिलियो। मूं भाकुर पाए खेसि ॿुधायो त मूंखे मीर अब्दुर्रहमान ख़ान ऐं ख़ान मोहम्मद जमाली तव्हांजो ॿुधायो हो ऐं आउं 2 भेरा फ़ोन करे पुछी चुको आहियां। देर लाइ माफ़ी घुरंदे लालिका ॿिए ॾींहं लाइ राह जो मानी जो चयो। मूं हाकार कई। मोकल आईंदे वेल मुंहिंजे वातूं निकिरी वियो। मियां किथे फासाए छॾियो अथो, हिते त टुवाल बि सुरीला कोन था मिलनि। फुरटाबाज़ त ठहियो पर हारूनाबाद ऐं बहावल नगर में बि कोन्हनि। टहक ॾेई माठ करे रहियो। ॿिए ॾींहुं वटि राति जो मानी हुई। इलाइक़े जे तमामु मुस्ज़िन आफ़ीसरनि खे कोठ ॾिनी हुआईं। 2-3 ॾींहंनि खां पोइ मियां जो मैनेजर गाॾी में 4 अदद वॾा बंडल खणी ऐं मियां जी चिठी खणी आयो। लिखियो हो, मुंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमान ऐं दोस्त खे टुवाल ॻोल्हण लाइ जा तकलीफ़ थी आहे, तंहिं लाइ आउं शर्मसार आहियां ऐं माफ़ी जो तलबगार आहियां। लाहौर ईंदे ई तव्हां लाइ टुवाल वठी पंहिंजे मैनेजर हथां मोकिलियां थो। ही कुर्ब जो निढो तोहफ़ो क़बूल करे मूंखे इज़त बख़्शींदा त अहसान मंद रहंदुसि। अब्दुल सत्तार लालिका। वाह वाह जी अदा आहे, पसंदि आई। मैनेजर खे मोकल ॾिनमि। काफ़ी सालनि ताईं जॾहिं बि आउं ऐं लालिका मिलंदा हुआसीं त आउं खेसि चवंदो हुअमि, मियां तुंहिंजा टुवाल नथा विसरनि। छा त अदा हुई, किथां सिखे यार। हीअ माण्हू खे नाक आउट करणु कुर्ब ऐं न्याज़मंदी सां। फुरटाबाद सां मुमी तौरु हिकु पुरसकून इलाइक़ो हो। नहरी निज़ाम हेठि अचण खां पोइ अयूब ख़ान जी हुकूमत दौरान पंजाब जे काफ़ी ज़िलनि में ज़मीननि जी विरासत वधीक अनाज उपायो स्कीम तहत थी हुई। फुरटाबाद में उन्ही स्कीम तहत सरकार काफ़ी ज़मीन आबादकारी हेठि आंदी, जंहिंजी बुनियादी शर्त हुई त 10 सालनि ताईं सरकारी ज़मीन खणत कंदड़ वटि मुकाते या मस्ताजरी तहत हूंदी ऐं खणत कंदड़ जो हक़ हारप वारो हूंदो। जे 10 सालनि में हू उन गैर आबाद ज़मीन जो 60 खां 80% सुधारे आबादी हेठि कंदो त खणत कंदड़ खे साहिब कलेक्टर बहादुर यानी असिस्टेंट कमिश्नर मालिकाना हक़ ॾींदो। ही कमु दिलचस्प हो ऐं ज़मीन पड़ताल मौक़ियो महल आबादी ॾिसण सिखण जो मौक़ियो मिलियो। सभ खां वधीक दिलचस्प कमु हो देह आबादी ऐं शामिलात देह जी वंड विरछ। ॿाराड़ी में कीअं घरनि लाइ प्लाट अलाट कजनि, रिहायशी प्लाटनि ॾियण सां गॾु मूंखे वधीक दिलचस्पी हूंदी हुई त ईदगाह, मस्जिद, स्कूल, क़ब्रिस्तान, सिलाई स्कूलनि ऐं ॿियनि कम्यूनिटी जे गॾियल कमनि लाइ जायूं मखसूस करणु ऐं उन्हनि खे ठाहिराइण लाइ सरकार तोड़े आबादगारनि खे शामिलु करणु। आबादगारनि जी वंडी बि अहिड़ी थियल हुई त चकनि में आबाद क़ौम घणे भाङे नहरी निज़ाम जे सरिश्ते जी वंड ते हिकी हूंदी हुई। यानी जे हाकड़ा राइड जा चक आहिनि त आबादगार घणे भाङे आराई हूंदो ऐं जे हाकड़ा लेफ्ट ते चक आहिनि त आबादगार मक़ामी चोलिस्तानी ऐं ईअं ई कुरैश ते जाट त वरी वलहर पासे राजपूत। हाकड़ा लेफ्ट खाॿे, हाकड़ा राइट साॼे, कुरैश नहर, वलहर नहर या कैनाल। असां वटि नारा कैनाल ते मौजूदु नहरी सिरिश्ते जा हेड सलमानकी मां निकिरंदड़ वाहन जा पुछड़ हुआ। आबादगारी जे नेटवर्क ठाहींदे इहो लिहाज़ कयो वियो त हर क़ौम ऐं ज़ाज पंहिंजे मख़सूस बाहिमी तालुक़ खे नज़र में रखियो वञे। उन
वंडी जे करे ज़ातियुनि जे मिज़ाज पटांदड़ कम्यूनिटी डेवलपमेंट जे कमनि में आसानी थींदी हुई। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक आफ्ताब मेमण जी आत्मकथा जी 17वीं क़िस्त। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम सोच वीचार में हाणे सिलसिलो शामिल करियूं था हिकु शाइर। ऐं अॼु असीं अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं नामियारे शाइर राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी। राशिद मोराई लिखे थो, ज़िंदगी मां चाह निकितो थो वञे, ॼण त बुत मां साह निकितो थो वञे, आदमियत कान आ काथे रही, हर हंधा वेसाह निकितो थो वञे, व्याज खोरन ज़ोर मस्जिद ॾे रखियो, सो उतां अल्लाह निकितो थो वञे, अणभुनियो पाड़े जे हिकिड़े घर मजां केर ई हमराह निकितो थो वञे, का त मजबूरी आ हारी साण जो, घर मझां बेगाह निकितो थो वञे, महफ़िल अहबाब मां अॼु ओचितो, हाय राशिद शाह निकितो थो वञे। हलंदे हलंदे नेठि सफ़र में मिलंदासीं, चो वाटे कंहिं मोड़ीअ वर में मिलंदासीं, भल त विचोले खां केॾहिं तूं पंध पवीं, काछे लाड़ उतर या थर में मिलंदासीं, बहकी पवंदो देस जोहत जी ख़ुशबू सां, पोहरियत जॾहिं शल पघर में मिलंदासीं, शहर निकाली वारा ॾींहं ख़तमु थी विया, हाणे तोसां तुंहिंजे घर में मिलंदासीं, भल त कराची में पियो कारोबार करीं, मोटी आख़िर मोरे शहर में मिलंदासीं, लाश पंहिंजे खे मुंहिंजे भर में रखराइज, जेरे जे न त पोइ क़बर में मिलंदासीं, पाबंदियुनि खे टोड़े राशिद यार असां, राजन साम्हूं हाण पधर में मिलंदासीं। सड़िया थे कुंड में कंडा गुलनि खे बाह छो वरितो, कुछोसीं कुझु त पोइ कंहिंजे बुजनि खे बाह छो वरितो, ग़रीबी ॾोह कोन्हे को मूंखां छो थी भॼे आख़िर, दुनिया खोदे जिए यारो खुरनि खे बाह छो वरितो, रियाकारी जा कनि था फ़ैसिला पोइ था चिड़नि मूंसां, हुआ जे मोतबर सॾिबा उन्हनि खे बाह छो वरितो, हिते पोरे में ही पूरा वॾेरनि खे हुते कावड़, हिननि आख़िर कयो छा आहे, हुननि खे बाह छो वरितो, खिलण कंहिंजो खुआरी ऐं रुअण कंहिंजो थियो राहत, ॿुधी आलाप मुंहिंजा बेसुरनि खे बाह छो वरितो, असां सूफ़ी सफ़ा राशिद, असां कंहिंजो बिगाड़ियो छा, फ़क़ीरनि खे ॾिसी रमदो, कुतनि खे बाह छो वरितो। हर वक़्तु कीन हिन पर माज़ी में घार माण्हू, रहाल में हमेशा हालत सुधार माण्हू, सर्दी जा ही ॾिहाड़ा मेलनि मलाखड़नि में, मचते हज़ार माण्हू, सच ते बचार माण्हू, छो हौसलो थो हारी, छो ध्यानु कीन धारी, कुझु माणपे में रह तूं, माण्हू न मार माण्हू, छो घुंड निरड़ में थई, छो शोर जे ॾिसी थो, हर भाव ॾे तूं हरदम मुर्की निहार माण्हू, ही उमिरि मुख़्तसरा ग़मगीन थी न घारज, दुनिया में चार घड़ियूं ख़ुशि थी गुज़ार माण्हू, हिन ॿोॾ मां त तारे पहुचाए पार माण्हू, जे पाण आहीं तारू कुझु ॿिया बि तार माण्हू, बीमार क़ौम जे लाइ राशिद हकीम घुरिजे, बणिजी पैज मसीहा जियो ऐं जियार माण्हू, साण सकीमन सीनो साहिण ठीकु त नाहे, कमज़ोरनि ते हर हर काहिण ठीकु त नाहे, पहुचण साण वञण जूं ॻाल्हियूं, राति त रहनी, अहिड़ी तरह मयारूं लाहिण ठीकु त नाहे, आदम कद आईने आॾो ॾींहुं सॼो ई, एॾो वेही पाण खे ठाहिण ठीकु त नाहे, माण्हू जी दिलि आह ख़ुदा जो घरे साईं, ॾींहं में 10 काबा डाहिण ठीकु त नाहे, इंसानियत सिख इंसानी जामे में आहीं, माण्हू थी कुतनि जियां बाहण ठीकु त नाहे, ख़ुश्की में तरंदो छा थोरो होश त करियो, पाणी खां अॻु कपिड़ा लाहिण ठीकु त नाहे,
क़ैद मजाज़ी मां निकिरण जी कोशिश कर तूं। राशिद यार बुतन खे चाहिण ठीक त नाहे। जेके जोधा पंहिंजे पंहिंजे पग जो वर ॾींदा, सेकी धारनि खे धरती ते घर या तर ॾींदा। लेखी वेंदी सुधरियल मुल्कनि में तॾहिं सिंधी जॾहिं ॾाज में धी खे कंप्यूटर ॾींदा। एको उल्फत महिनत मुश्किल कामयाबी जो राज़ मुश्किल हल थी वेंदो जे सभु भाइर भर ॾींदा। सम्झो होम असांजी प्यारा आजियां पाण कंदा। कहिड़ी कल त असांखे ॾिसंदे दिलबर दर ॾींदा। विंदराईंदड़ सरगर्मी था पोहरे खे सम्झनि। ॾिसजां हारी शौक़ मां ख़ुशि थी ॿीहर हर ॾींदा। बेक़दरनि खे वोट ॾेई या पछताइण बेसूद मोट में माखी मिस्री जे ज़रदार ज़हर ॾींदा। फ़र्द हटी जो हर को राशिद होको ॾींदो आहे। फ़र्द हटी जो हर को राशिद होको ॾींदो आहे। जो बि हुननि जे हट ते हूंदो सोई वखर ॾींदा। बक बक कयो अजाई पिया था ज़ुबान दराज़ो। आहे कढियो अव्हां इंसाफ़ जो जनाज़ो। जुआनी जी इब्तिदा में हिकु चोट दिलि खे पोती पीरी अची वई आहे पर घाव आहे ताज़ो। दरबार अकबरी में सेवण जे रहण वारो सिंधी हुओ चवनि था हिकिड़ो मुलांदो प्याज़ो। थींदो घणो मुतासिर ही शान बेनियाज़ी गॾिजो न गुनहगारनि सां पाण पाक बाज़ो। आहिनि इहे उॾामूं सम्झां थो अरब पासे आदाब न्याज़ चइजो जानी खे जहाज़ो। सदियनि खां यार राशिद आहियूं असां अरींदड़ जायूं थो मां बि जोड़ियां बाबो बि होम राज़ो। हीअ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं नामियारे शाइर राशिद मोराई जी ख़ूबसूरत शाइरी। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कहिजा न मुरझाए चन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन